ॿुधाई तो नौशर फिरोज जी अदालत GD अॻवान गुलाम मुर्तज़ा जतोई जी पक्की ज़मानत मंजूर करे वरिती। मोहब्बत देरो थाने ते पुलिस ते मुबैना हमले वारे केस जी ॿुधणी थी। अहम ख़बर अवां सां शेयर कयूं पिया। अदालत पंज महफ़ूज़ कयल फ़ैसिलो ॿुधाए छॾियो आहे। अदालत गुलाम मुर्तज़ा जतोई जे 15,000 मचलकनि जे एवज़ ज़मानत मंजूर कई। सिंध हाई कोर्ट लाड़काणे बि समूरनि केसनि में गिरफ़्तारी वारंट मुअत्तल कया आहिनि। मुर्तज़ा जतोई जे वकील जो चवण आहे मुर्तज़ा जतोई खे अॼु आज़ाद न कयो वियो त अदालत पुलिस ख़िलाफ़ कार्रवाई करे सघे थी। हिकु भेरो ॿीहर अवां खे आगाह कयूं पिया। नौशर फिरोज जी अदालत GD अॻवान गुलाम मुर्तज़ा जतोई जी पक्की ज़मानत मंजूर करे वरिती आहे। तफ़सील मालूम कंदासीं। आवाज़ न्यूज़ रिपोर्टर ज़ाहिद काइम खानी खां। जी ज़ाहिद, छा तफ़सील आहिनि, आगाह कजो। जी बिल्कुल, डिस्ट्रिक्ट एंड सेशन जज नौशर फिरोज जी अदालत जेको आहे मोहब्बत जतोई थाने के गुलाम मुर्तज़ा खान जतोई खिलाफ़ जेको आहे पुलिस मुक़ाबले वारो जेको आहे जो केस में अॼु हिकिड़ी पक्की ज़मानत मंजूर करे वरिती आहे। अदालत इहो फ़ैसिलो महफ़ूज़ करे छॾियो। अॼु जेको आहे 15,000 जे मुशक़त ते जेको आहे GD जे मर्कज़ वारा गुलाम मुर्तज़ा खान जतोई जी ज़मानत जेका आहे मंजूर करे वरिती आहे। गुज़िरियल ॾींहुं सिंध हाई कोर्ट लाड़काणे जेको आहे गुलाम मुर्तज़ा खान जतोई जे ख़िलाफ़ जेके बि सिंध जे मुख़्तलिफ़ थाणनि ते जेके दाख़िल केसनि में जेके रिमांड हुया उहे मुअत्तल करे छॾिया ऐं सिंध जे पुलिस डिपार्टमेंट खे ऑर्डर जारी कयो त गुलाम मुर्तज़ा खान जतोई जे ख़िलाफ़ आईंदा का बि जेका आहे केस दाख़िल न कयो वञे ऐं जेके केस दाख़िल आहिनि उनमें गुलाम मुर्तज़ा खान जतोई जा जेके आहिनि वारंट जेके आहिनि उहे मुअत्तल कया विया। इन वक़्तु जेका मुंहिंजी ॻाल्हि ॿोल थी आहे गुलाम मुर्तज़ा खान जतोई जे वकील अब्दुल्ला खान कोड़ाई सां त उन इहो चयो त ऑनरेबल डिस्ट्रिक्ट एंड सेशन जज अदालत जेको आहे गुलाम मुर्तज़ा जतोई जे आख़िरी केस में बि ज़मानत मंजूर करे वरिती आहे। 15,000 जे मुशक़त जिते हाणे रिलीज़ ऑर्डर खणी हू नारा जेल वञी रहिया आहिनि। उनजो इहो चवणु आहे जेकॾहिं अॼु नारा जेल मां गुलाम मुर्तज़ा जतोई आज़ादु न कयो वियो त सिंध हाई कोर्ट कराची ऐं सिंध हाई कोर्ट लाड़काणे जेको आहे आर्टिकल 204 जो जेको हवालो ॾिनो वियो आहे उनजे तहत जेको आहे पुलिस ऑफिसरनि जे ख़िलाफ़ जेको आहे सख़्तु कार्रवाई जेको आहे अमल में हाई कोर्ट आणींदी। इन करे हुकूमत ऐं पुलिस खे इख़लाक़ी जेका आहे जवाज़ आहे त उहो गुलाम मुर्तज़ा खान जतोई खे आज़ादु कयो वञे।